अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। बहितरीन शख्सियत कंहिंजी आहे या बहितरीन शख्स केरु आहे? दुनिया में शख्सियत घणा आहिनि पर शख्सियत कंहिं कंहिं में हूंदी आहे। अचो त हिन वीडियो में सिखूं था असां पंहिंजी शख्सियत खे बहितरीन कीअं बणायूं। जेकॾहिं तव्हां महिमान आहियो, कंहिं बि होटल ते दावत में महांगो ऑर्डर न ॾियो। थी सघे त मेज़बान खे फोर्स करियो त ऑर्डर तव्हां ॾियो। कंहिंखां बि ज़ाती सवाल न कयो। जीअं तूं अञा शादी न कई आहे, तुंहिंजा ॿार न थिया आहिनि, तूं घरु न ठाहिरायो आहे, ॿियनि जे मामले में इंक्वायरी करणु सुठो अमल न आहे। मुख़्तलिफ़ सियासी नज़रियात जो एहतराम करियो। कंहिं सां बि अजायो बहस न करियो। तव्हां तजुर्बो करे ॾिसो, कंहिं बि सियासी मसइले ते सारो ॾींहुं बहस करियो, उन बहस जो को बि नतीजो न निकिरंदो। जेकॾहिं तव्हां मज़ाक सम्झी कंहिं ते टोक कंदा आहियो त इन में उन जी दिलि आज़ारी थींदी। ॿीहर ईअं न करियो। जेकॾहिं तव्हांखे को पंहिंजे मोबाइल में का तस्वीर ॾेखारे थो त उन जी मोबाइल जी स्क्रीन खे हेॾे होॾे न फेरियो। तव्हांखे नाहे ख़बर अॻिली तस्वीर कहिड़ी हुजे। हिक ॿिए जे राज़नि ऐं प्राइवेसी जो ख़्यालु करियो। हर वक़्तु माण्हुनि ते तनक़ीद ऐं शिकायतूं न कंदा रहो। हर शख़्स तारीफ़ जो बुखियो आहे। जेकॾहिं तव्हां कारोबारी शख़्सियत आहियो त पंहिंजनि मुलाज़िमनि जे नंढनि नंढनि कमनि ते तारीफ़ करियो। जेकॾहिं तव्हां घर में आहियो त माउ, भेण या ज़ाल जेकॾहिं घर में नओं खाधो तयारु करनि थियूं त उन जी तारीफ़ करियो। यार, इन में तव्हांजा पैसा ख़र्च न थींदा, पर तव्हांजी नंढड़ी तारीफ़ सां कंहिंखे दिली सुकून मिली थो सघे। फेसबुक ते घटि पोस्ट करियो। जेकॾहिं तव्हां ॾींहं में 10 पोस्टूं कंदो, माण्हू तव्हां खां बेज़ार थी वेंदा। पोस्ट बि कम वारी हुजे, कंहिं ते अजाई तनक़ीद न हुजे। पंहिंजी ज़िंदगी मक़सद ते गुज़ारियो। हर साल हिकु नओं मक़सदु तयारु करियो। पोइ उहो मक़सदु हिकु नओं कारोबार या हिकु नई तालीम बि थी सघे थी। तालीम जो इहो मतिलबु न आहे त स्कूल, कॉलेज या यूनिवर्सिटी वञणु। उहा बि हिकु तालीम आहे, बहितरीनु आहे, मञूं था, पर हिकु नओं हुनुरु सिखणु बि तालीम में अचे थो। तव्हांजो मक़सदु इहो बि थी सघे थो त हिन साल मूंखे को हुनुरु सिखणो आहे। पंहिंजी महिनत करियो ऐं इज़त कमायो। ॿियनि जी कामयाबी खे खसण जी कोशिश न करियो ऐं ॿियनि खे कामयाबु ॾिसी मायूस न थियो। कंहिंखे बि ॿिनि खां वधीक कॉलूं न करियो। जेकॾहिं हू तव्हांजी कॉल अटेंड नथो करे, इन जो मतिलबु हू मसरूफ़ आहे या उन जो मोबाइल चार्जिंग ते आहे। कंहिंखां बि वरितल उधार लाज़मी वापसि करियो। 1 रुपयो हुजे या 1 लख रुपयो, तव्हांजी ईमानदारी तव्हांजो किरदारु ज़ाहिर करे थी। ॻाल्हाइण वक़्तु कंहिंजी ॻाल्हि कटियो न। हमेशह अॻिले खे ॻाल्हि मुकमल करण जो मौक़ो ॾियो। कंहिंजे वधियल वज़न या वॾी उमिरि ते तबसरो न करियो या कंहिंजा ऐब तलाश करणु सुठो अमल न आहे। दोस्तो, हीउ त पुराणो थी वियो आहे, पर वरी बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त छोकिरी खां उमिरि न पुछिजो ऐं छोकिरे खां पघार न पुछिजो। इंसान हिन दुनिया मां हलियो वेंदो आहे, पर पंहिंजी शख़्सियत ऐं किरदारु दुनिया में छॾे वेंदो आहे। इन लाइ ज़रूरी आहे त पंहिंजी शख़्सियत खे बहितरीनु करियो ऐं ख़ूबसूरत करियो। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अॻिली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।